प्यार जी डोर अर्थात प्यार जो धागो सजाए रखो, दिल सां दिल मिलाए रखो। छा खणी वेंदव साण? हिन दुनिया सां मिठा ॿोल ॿोले करे रिश्ते खे बणाए रखो। घर खां जॾहिं बि ॿाहिरि वञो त घर में भॻवान जेके प्रभु असांजे घर में विराजमान आहिनि उन्हनि सां मिली करे ज़रूरु वञो ऐं मोटी करे अचो त उन्हनि सां वरी ज़रूरु मिलो, छो त उन्हनि खे बि तव्हांजे घर मोटण जो इंतज़ारु रहंदो आहे। घर में इहो नियम बणायो त जॾहिं बि तव्हां घर खां ॿाहिरि निकिरंदव त घर में जेको मंदरु आहे उन जे पासे में बीह करे ॿ घड़ी बीह करे इहो चवंदव, प्रभु हलो, तव्हांजो साथ रहणु मूंसां ज़रूरी आहे। ईअं चई करे ई निकिरो, छो त तव्हां भले ई लखनि जी घड़ियूं पातल हथ में हुजनि, पर समय त प्रभु जे ई हथ में अथव। जय सच्चिदानंद जी।